से भागा दीह वसाया गुरन मेहर जामी है गुरन ता सदके 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 ओ बल्ले बल्ले सदके 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 ओ बल्ले बल्ले सदके सदके आया सबागा दीह वसाया बल्ले 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 गुरन ता सदके सदके आया क्या बात है खूब खुशियां खुशियां गुरन मेहर जामी है गुरन ता सदके सदके जो जो लख खुशियां ते पातशाहियां जे सतगुरु नदर करे आहा अज कृपा थिया सतगुरु माता जी नागवानी परिवार में खुशू ताड़ी बजाए करे नची करे वादायूं नीता किशन चंद के क्या बात है आहा जय हो रूप बसत जे मंडली के मत माधो नगर मगराए दस मेहर गुरे थी संगत सारी आज गुरे थी संगत सारे मेहर गुरे थी संगत सारी आज गुरे थी संगत सारे नाम को करे गुरन का सदके सदके आया सरभागा दीन बसाया गुरन मेहर जामी है गुरन ता सदके 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 ओ बल्ले बल्ले सदके 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 ओ बल्ले 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 सदके सदके आया सभागा दीह वसाया गुरन मेहर जामी क्या बात है सदके सदके आया से महागढ़ी बसाया गुरन मेहर जामी है सो जो सतगुरु माता जी की कृपा से नागवानी परिवार में खुशियों का समाया है ठीक है सरो परिवार नागवानी परिवार मोके खपे और मां डिठुम त प्रकाश जी केखे भी छडिन न था हिय करे वजन था केखे न केखे हथ का पकड़े कर वठी ता अचन पर वठी उने करे ता अचन जेके दिसन था त भाई चाट या फुलकियों हथ में गानन के जो फ्री थियल हुए तेने लाइ अगर कुछ खाई भी रहे हो तो जल्दी से फ्री थी वेंदा छो जो तहां वट केमल भी असा प्रकाश भैया जी सके वता हथ का पकड़े सके वता चले क्या बात है त नागवानी परिवार प्रकाश जी ही पेंजो ही परिवार छो जो स्पेशल कार्यक्रम अज संगत घटा पर स्पेशल परिवार क्या बात है सदके ना पर चवन थोड़ा दाना भी थाली में सुठा जेके आए उन्हें जो स्वागत सभई नचंदासी छो जो नागवानी परिवार में अज खां वठी जेके खुशियन की शुरुआत थी वई आ सभई साथ ॾींदासीं परिवार जो वाह जी वाह क्या बात है उन्हें खां पो घोट मां जो लाडो चवंदासीं वाह जी वाह भले भले खुशन जी शुरुआत अजबा थी वई थी वई थी वई ओ सॼो नागवानी परिवार भावर भाभियूं भेनरियूं जीजा घोट पीउ सभई गॾु नागवानी परिवार आहा जय हो खुशन जी शुरुआत अजबा थी वई थी वई थी वई ओ खुशन की शुरुआत अजबा थी वई थी वई थी वई ओ हाणे मूंखे ॿुधाईंदा त जंहिंजे करे असां सभु हिते गॾु थिया आहियूं जंहिंजे करे असां हिते मिलिया आहियूं उन जो नालो आहे दीपक पर हिकिड़े नाले सां कमु न हलियो उन जा ॿ नाला रखिया विया छो जो चवनि पिया अधु में अचे अधु दीपक में अचे त अधु सुरेश में अचे त मूंखे ॿुधाईंदा घोट राजा कहिड़ो आहे क्या बात है अलाए छो मूंखे लॻे पियो असांजे कटनी जा यानी हिकु नालो आहे असांजे कटनी में उनखे असां ब्रांड बि चई सघंदा आहियूं असांजा राज्य मंत्री संजय पाठक जी मां जंहिं महिल हिननि खे ॾिठो मूंखे हुननि जी यादि अची वई पर मां पहिरियों कंफर्म पियो करणु चाहियां कि घोट इहो ई आहे कि न कान्हे को
दीपक इहो ही आहे। ठीक आहे, क्या बात है। त पहिरों घोट मां जो लाॾो थोड़ी सी सुञाणप करे वठूं सभिनी सां, उन खां पोइ असां घोट राजा खे घुराए करे हिकिड़ो नंढो सो कॉम्पिटिशन कराईंदासीं नागवानी परिवार में। पर पहिरों घोट मां जो साईं शुरू खां वठी नची रही आहे, आख़िरी ताईं साथ ॾींदी। स्पेशली घोट मां जो लाॾो जेतिरी बि संगत वेठी आहे, मां तव्हां सभिनी खे ॿुधायां, हिन लाॾे में तव्हां सभिनी खे ताड़ियूं वॼाए करे असांजो साथ ॾियणो आहे। और हिन लाॾे में तव्हां सभिनी खे असां सां गॾु ॻाराइणो बि आहे, चवराइणो बि आहे। छो जो जॾहिं खां वठी करे लाॾनि जा ठेका असां ॿिनी भाउरनि खणी वरिता आहिनि, माताऊं भेनरुनि लाॾा ई विसरी वई। त मां चाहींदुमि तव्हां सभिनी जी थोड़ी थोड़ी प्रैक्टिस थिए, ताड़ियूं वॼाए करे हिन लाॾे में तव्हां असांजो साथ ॾींदा, यानी तव्हांखे असां सां रिप्लाई ॾियणो आहे। ठीकु आहे, वाह जी वाह, क्या बात।